आसिफ कॉलोनी नौशर फिरोज़ी रहवासी औरत शाहीन बुलर मुड़ुस दिलशाद घुराए पारां ज़बरदस्ती तलाक ॾियण ऐं मुड़ुस जे भाइरनि ऐं माइटनि पारां तशदुद करण तोड़े मोतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ न्याणी सानिया सां गॾु प्रेस क्लब नौशर फिरोज़ाडो एहतजाज कयो। उन मौक़े ते औरत साहब नाॾो दाहींदे चयो त दिलशाद घुराए सां 7 साल अॻु पसंदि जी शादी कई, जंहिं मां हिकु न्याणी जो औलाद आहे, जेको हाणे माइटनि जे चवण ते ॿी शादी करण लाइ मूं ते पाण ऐं भाइरनि समेत तशदुद करे रहियो आहे ऐं ज़बरदस्त तलाक ॾियणु चाहे थो। हिन चयो त मूं पंहिंजा मिट माइट हिन जे करे छॾिया, ही माइटनि सां मिली करे मूंसां ज़्यादती करे रहियो आहे, मासूम न्याणी खे वठी केॾांहुं वञा। हिन चयो त मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि दरबदरियार ज़िंदगी खां बचायो वञे। मां आहियां घरवारी दिलशाद गौराए जी घरवारी आहियां। दिलशाद गौराओ मूंखे छॾे वियो आहे, पंहिंजे माइटनि वटि वेठो आहे ऐं मूंखे धमकियूं था ॾियनि। उनजो भाउ रहमान हमज़ो ऐं इहो जेको वकार हो इहे धमकाइनि था, मूंखे धमकियूं था ॾियनि। ऐं शमन झंडीर जेको आहे सो मुंहिंजे घरवारे खे पंहिंजी धीउ बि थो ॾिए ऐं मूंखे इंसाफ़ु खपे ऐं मूंखे लेब वारनि खां मूंखे इंसाफ़ु खपे ऐं मूंसां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे।